आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा हलूं त मुलाज़िम इत्तेहाद टाउन कमेटी मदई जी पारां यूनियन के सदर अब्दुल जब्बार मंगी की अगवाणी में पंहिंजे मुतालबनि के हक़ में एहतजाज जारी है। यूनियन अगवाणनि सां तक जे MPA आगा सिराज खान दुरानी से मुलाकात भी थी है। अचो तो वधीक तफ़सील अगवाणनि का पुछूं त ॾिसूं छा था चवनि। नाज़रीन, इन वक्त असां टाउन कमेटी मदई जी मेन गेट ते मौजूद आहियूं, जिते मुलाज़िम इत्तेहाद टाउन कमेटी मदई जी पारां एक हफ़्ते का मुसलसल पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज जारी है। अचो तो वधीक उन्हनि खां तफ़सील वठूं त आख़िर उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं मुसलसल एहतजाज जे दौरान जेतोणीकि हितां जो तक जो MPA आगा सिराज खान दुरानी भी पंहिंजे तक में मौजूद आहे ऐं ताज़ियतूं ऐं मुख़्तलिफ़ दौरा करे थो। आया मुलाज़िमनि सां भी उन्हनि जी का ॻाल्हि ॿोल थी आहे या न थी आहे? वधीक अचो त तफ़सील जेको आहे मुलाज़िम इत्तेहाद यूनियन जे अगवाणनि खां वठूं। जी साईं, तव्हां ॿुधायो त ही तव्हां मुसलसल जेको आहे हिकु हफ़्ते खां एहतजाज कयो था, आख़िर तव्हांजा मुतालबा छा आहिनि? सी असल में ईअं त मेन मुतालबो असांजो इहो आहे त 2018 खां अॼु 2020 ताईं जेके वाधू पघारूं आहिनि असांखे कोन मिलियूं आहिनि। असांजो हे जेको अॼु ॿियों ॾींहुं आहे बुख हड़ताली कैंप खे असांजो एहतजाज 4-5 ॾींहं टाउन कमेटी मदेजीअ में रिकॉर्ड करायोसीं, प्रेस क्लबनि ते रिकॉर्ड करायोसीं, को भी चूंडियल नुमाइंदो असां वटि लड़ी कोन आयो हुयो। अॼु मुसलसल ॿियों ॾींहुं आहे असां जेको बुख हड़ताल ते वेठा आहियूं। असांजो मेन मुतालबो इहो ई आहे त बाबा असांखे जेके 2018 खां अॼु ताईं जेके नयूं पघारूं वाधू आहिनि उहे ॾिनियूं वञनि ऐं असांजे इनखे लोकल गवर्नमेंट जेको खातो आहे इनखे ट्रेज़री करे ॾिनो वञे त जेके बि करप्शन जा ॿिया आहिनि हिननि जा दरवाज़ा उहे बंदि थी वेंदा। मेन असांजो ॿियो मुतालबो इहो आहे त असांजो खातो ट्रेज़री कयो वञे। अरसो पहिरियां चेयरमैन हुया त तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ त कॾहिं एहतजाज कोन कयो? आया उन्हनि खां तव्हां एॾो डिॼो पिया ऐं जेके हाणे जेके टाउन ऑफिसर आया आहिनि इनखे जुमो अञा 8 ॾींहं बि न थिया आहिनि, अञा उहे वीचारा कुर्सीअ ते वेठा ई न आहिनि। अॻे ई तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ एॾा वठ पकड़ एहतजाज शुरू कयो आहे, त इहो तव्हां केतिरो पंहिंजे मुतालबनि जे मञता जे हवाले तां तरीक़े में सीरियस आहियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, असांजो 5 ॾींहं जेको आहे एहतजाज हुयो, अॼु ॿियो ॾींहुं आहे बुख हड़ताल ते वेठा आहियूं। असांजो मुतालबो इहो ई आहे 2018 खां वठी 2020 ताईं असांजी वाधू पघारां जेको आहे कयूं वञनि। डिफरेंस 10% ॿियो 15% इहो बि ॾिनो वञे ऐं नई पघार असांजी जारी कई वञे। SDM साहिबु आयो जीअं अॻे में हिन चयो त मां नई पघार न कंदुसि, मां जेको पुराणी में मतिलबु 2 साल थी विया आहिनि असांखे न मिलियो आहे, महिरबानी कयो असांखे ॾियो। हे मुलाज़िम सभु जेको आहे परेशान लॻा पिया आहिनि, इन लाइ असां एहतजाज करण ते बुख हड़ताल करण ते वेठा आहियूं। ही मुलाज़िम इत्तेहाद जेको टाउन कमेटी मदई जी जा सरवाण जनाब अब्दुल जब्बार मंगी साहब जन भी असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, एहतजाज जी अॻुवाणी भी करे रहिया आहिनि। साईं, असांखे इहो ॿुधायो त तव्हांजा जेके मेजर मुतालबा आहिनि उहे छा आहिनि? बिस्मिल्लाह रहमान। मेजर मुतालबा इहे ई आहिनि त 2018 खां असांजी वाधू पघारूं न ॾिनियूं वयूं आहिनि ऐं असां हींअर भी सरापा एहतजाज आहियूं। इन जे करे त असांखे 2018 खां पोइ न इंक्रीमेंट मिली आहे न वाधू पघार मिली आहे। असांजे चेयरमैन साहब जिस्तजू चैनल ते बयानु ॾेई चुको आहे त पघार जे भेट में बजट ईंदी आहे, न को असांजे तरक़ियाती कमनि जे भेट में ईंदी आहे। जॾहिं असांजे तरक़ियाती कमनि जे भेट में नथी अचे बजट त पोइ उहे असांजा पैसा खणी तरक़ियाती कमनि में लॻाया विया आहिनि ऐं असांजी पघारुनि मां कटौती करे उहे कम कराया विया आहिनि। ऐं असां इहो मुतालबो था कयूं त असांजे मुलाज़िमनि सां ॾाढियूं नाजायज़ियूं थियल आहिनि। अॻु में भी असां चेयरमैन जे हूंदे भी असां लिखत में दरख़्वास्तूं ॾेई चुका आहियूं चेयरमैन साहब खे, जेका असांजी दांह न वरजाई वई ऐं असां हिन वक़्तु जेको भी हिन वक़्तु सरापा एहतजाज आहियूं असां इन जे करे आहियूं त 2018 जी जेके भी असांजी बक़ाया जात आहिनि ऐं असांजूं नयूं पघारूं कयूं वञनि। अच्छा, इहो नाज़रीन खे ॿुधायो तव्हां जूं वाधू पघारूं केतिरियूं माना बणजनि थियूं? हिन वक़्तु तव्हांखे पघार टोटल तव्हांजी केतिरी आहे ऐं मिले केतिरी थी, ऐं जेका वाधू पघार आहे उहा केतिरी आहे जेका तव्हांखे नथी मिले? असांजे हेठे मुलाज़िम जी पघार 4000 रुपया महीनो नथी भरिजे, क्लार्क जी 50 खां 5500 नथी भरिजे, 14 ग्रेड वारे जी 8000 ताईं नथी भरिजे, 16 ग्रेड जी 10000 ताईं नथी भरिजे, जेका सरासर असां सां नाजाइज़ी आहे।
अच्छा इहो ॿुधायो तव्हां त इन हवाले सां कोई कोर्ट जो बि मुंहिंजे ख़्याल में को लेटर इदारनि खे टाउन कमेटीज़ खे ऐं म्यूनिसिपल कमेटीज़ खे इहो उमाणियो वियो त तव्हां मुलाज़िमनि खे पंहिंजूं वाधू पघारूं ॾियो, इहो आया आहे ईअं? अगरि ईअं आहे त पोइ आया इहो कोर्ट जे आर्डर जे बावजूदि अव्हांखे छो नथियूं पघारूं ॾिनियूं वञनि? साईं असांजे पंहिंजे इदारे ऐं कोर्ट जे थ्रू हिकिड़ो लेटर निकितल आहे, पंहिंजे इदारे ई कढियो आहे त जे अगरि कंहिंजी बि सैलरी रहायो न ऐं कंहिंजी कटौती न कयो ऐं पेंशननि खे पेंशन ॾियो, ऐं जे अगरि तव्हां इहा पघारूं ऐं कटौतियूं रहायो था त इहो क्राइम आहे। उहो लेटर असां वटि मौजूदु आहे, पर पोइ बि बाअसर माण्हू आहिनि, सियासी माण्हू आहिनि, उन्हनि शहर में कमु करायो, उन जे बावजूदि बि असां चुप रहियासीं ऐं बार बार घुरंदा रहिया आहियूं। असां अॼु वाज़िव कयूं था त बार बार घुरंदा रहिया आहियूं ऐं कंहिंखां असां नथा लमायूं। असां रेगुलर मुलाज़िम आहियूं, असां रोज़मर्रा जे हिसाब सां ड्यूटियूं कंदड़ आहियूं, असांखे पघारूं मिलंदियूं आहिनि, पर बार बार घुरण जे बावजूदि बि असांखे वाधू पघारूं न मिलियूं। अच्छा इहो ॿुधायो साईं त हिते जेके मुलाज़िम आहिनि इहे केतिरा आहिनि ऐं जेके एहतजाज में कुझु मुलाज़िम न आहिनि उनजी छा वजह? असां वटि 171 मुलाज़िम आहे ऐं रेगुलर मुलाज़िम असां 60 खां 70 मुलाज़िम आहियूं, जेके रेगुलर असां ड्यूटियूं कंदा आहियूं। सुबुह जो 9 बजे ड्यूटियुनि ते चढ़ंदा आहियूं, 4 बजे असां पंहिंजी ड्यूटी करे सही करे पोइ असां पंहिंजे घरनि तरफ़ रवाना थींदा आहियूं। न त उहो एहतजाज में मतिलबु आहे पूरी टीम जेका असांखे नज़र नथी अचे, कुझु मुलाज़िम एहतजाज में शामिल न आहिनि, इनजी छा वजह? असां वटि सुबुह जे पहर में तक़रीबन मुलाज़िम आहिनि, अञा असां कमु छॾ हड़ताल न कई आहे। असांजा नाका हलनि था, रिकवरी शहर में हले थी, अॼु ॿियो ॾींहुं आहे, वार्निंग आहे असांजी 3 ॾींहंनि जी। जे 3 ॾींहंनि में अञा असांजा मुतालबा तस्लीम न कया विया त पोइ असां कमु छॾ हड़ताल कंदासीं ऐं हिन ऑफिस में थोरो घणो जेको बि वहिंवार हले थो उनखे बंदि कंदासीं, जाम कंदासीं। अच्छा इहो नाज़रीन खे ॿुधायो त हिते मदीजी जे हवाले सां असांजो सरदार दादा ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जेको पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी बि आहे ज़िले शिकारपुर जो, ऐं मदीजी सां हुनजो तालुक़ु आहे, ऐं असांजो MP आगा सिराज ख़ान दुरानी आहे, उहो बि हिते मौजूदु आहे, असांजे तक जो MNA गौसफस्तान महर आहे। त इन्हनि जे तरफ़ां को तव्हां सां राब्तो, तव्हां मुसलसल पंहिंजे मुतालबनि जे मंचाला एहतजाज कयो था, एतिरो अरसो थी वियो आहे त उन्हनि जे कननि ते बि का जूअ चुरी आहे, उहे तव्हां सां अची मुलाक़ात थी आहे उन्हनि जी या न? आउं जस ॼां थो आगा सिराज दुरानीअ खे जंहिं असांजी वार कई ऐं असांजी मालिकी करे पियो। हिन वक़्तु असांखे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिबु जेको ज़िले जो जनरल सेक्रेटरी आहे, हिन महिल ताईं न फ़ोन कई अथईं न ई वरी असां ॾे लंघी आयो आहे। बाक़ी तालका PP जा उहिदेदार असां ॾे आया हुया, जेके असांजे कैंप ते बि आया, असांखे दिलजाए बि ॾेई आहे, तव्हांजा असां मसइला हल कराईंदासीं ऐं सुतत कराईंदासीं। अच्छा ॿियो जेको असांजो हितां जो नौजवान सियासतदान आहे एडवोकेट धर्ममन शाह, जेको तमामु मदीजी जे मसइलनि में इंट्रस्टेड बि हूंदो आहे ऐं जेके बि हितां जा इशूज़ हूंदा आहिनि उन्हनि में यकदमि मुदाख़लत करे उन्हनि जा मसइला हल कराईंदो आहे, उनजे तरफ़ां को तव्हां सां राब्तो, का मदद? उन जे तरफ़ खां अॻु में ई असांखे राब्तो थियो हुयो त तव्हां सां जेका बि कानूनी मदद थियणी खपे तव्हांखे त आउं मदद करण लाइ तयारु आहियां, ऐं असां सां अॻु में बि साईं महिरबानी रहियो आहे, हींअर बि असांखे इहा ई ॻाल्हि करे थो त जेका बि तव्हांखे कानूनी मदद आहे आउं करण लाइ तयारु आहियां। त तयारु त आहे, हिन वक़्त ताईं छा मदद कई अथई साईं? इन जे करे ई त असां ॾिसूं पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा उहिदेदार, चूंडियल नुमाइंदा ऐं जिन खे असां वोट ॾिना आहिनि उहे असां लाइ छा था कनि? जॾहिं असां पंहिंजे ज़मीर जो वोट ॾेई असां ऐवाननि में उन्हनि खे मोकिलियूं था त उहे पहिरियां छा था कनि? हीअ असांजो दोस्त, असांजो कानूनदान आहे, असांजो वॾो आहे, मोज़िज़ आहे असांजे शहर जो, असां सां मदद हरगिज़ कंदो ऐं असांखे यकीन आहे जॾहिं बि असांजी उनजी ज़रूरत पई त उहो असां वटि पुॼंदो अची। अच्छा त जेकॾहिं हू पाण कराची में आहिनि, उहे न अची सघिया आहिनि, त उन्हनि जे तरफ़ां को मेंबर, उनजे तरफ़ां काई टीम तव्हां सां आई आहे मुलाक़ात करणु? मूंसां टेलीफोन ते राब्ता थिया आहिनि, उन्हनि दोस्तनि जा बि ऐं साईं जा बि मूंसां राब्तो थियो आहे। उहो साईं चयो आहे त मां 2-3 ॾींहंनि में ईंदुमि, इनशाला जेको बि मसइलो आहे तव्हां सां वेही इनशाला मसइले खे हल। फैज़ मोहम्मद पंवर। हा जी नाज़रीन, असां सां हिते बुखरताली कैंप ते मुलाज़िम इत्तेहाद यूनियन जा अॻुवान जनाब फैज़ मोहम्मद पंवर साहिब जिन बि मौजूदु आहिनि। साईं छा तव्हांजा मुतालबा आहिनि? साईं असांजो मेन मुतालबा 2 आहिनि। पहिरियों त 2018 जी वधियल पघार जेको गवर्नमेंट ऐलान कयो हो 15% असांखे उहा न मिली आहे। उनखां पोइ 2019 में 10% ऐलान कयो वियो, उहा बि असांखे न मिली आहे।
जीअं त हर इदारो सिंध गवर्नमेंट जो खणे थो, छा असांजे लोकल गवर्नमेंट जो हक़ न आहे? उन खां अलावा असांजे तालके जी टाउन गड़िया सीन जी आहे, उते 15 सैकड़ो नई पघार थी आहे। असां वटि मदे जी टाउन कमेटीअ जी न थी आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे। पहिरियां असां 5 ॾींहं एहतजाज कयासीं, उन खां पोइ असांजो ॿियो ॾींहुं आहे बुख हड़ताल जी कैंप हई आहे। इंशाल्लाह असांखे उमेद आहे त को न को नुमाइंदो असां सां राब्तो कंदो, इंशाल्लाह असांजो कमु वधंदो। अच्छा, हिन वक़्त ताईं जंहिं टाइम खां वठी तव्हां एहतजाज कयो था या बुख हड़ताल तव्हां स्टार्ट कई आहे, त को सियासी समाजी नुमाइंदा या उन्हनि जा अॻुवान केरु केरु तव्हां सां इज़हार हमदर्दी जे लाइ आया आहिनि? साईं, कल्ह असांजो पहिरियों ॾींहुं हुयो कैंप खे असांजे तालके पीपल्स पार्टी जा उहिदेदार जनरल सेक्रेटरी कल्ह हिते आया हुआ। उन्हनि असांखे इहो ई यकीन ॾियारायो असां आगा साहिब खां टाइम वठी करे तव्हांखे मिलराईंदासीं। उहो असांखे इंशाल्लाह उॾऊं ख़ातिरी थी आहे, उमेद आहे त इंशाल्लाह कमु थी वेंदो होॾां। अच्छा, मां त हिकिड़ी ताज़ो जेको आहे रिसेंटली मुंहिंजे ख़्याल में 15-20 मिंट अॻु हिकिड़ी सोशल मीडिया ते पयल इंतिहाई ज़िम्मेदार माण्हू जी पोस्ट पढ़ी आहे, जंहिंमें इहो लिखियलु आहे त मुलाज़िम इत्तेहाद कमेटी जे नुमाइंदनि आगा सिराज ख़ान सां मुलाक़ात कई आहे पंहिंजे मुतालबनि जे हवाले सां। अहिड़े क़िस्म जी ख़बर आहे वाक़ई? जी बिल्कुलु कई आहे, इंशाल्लाह उन्हनि ख़ातिरी कराई आहे, इंशाल्लाह थी वेंदो। न त तव्हां त अॻ में चयो त जेके पीपल्स पार्टी जा उहिदेदार आया हुया उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त असां तव्हां सां मुलाक़ात अरेंज कराईंदासीं, त वरी तव्हां चओ था त मुलाक़ात थी बि आहे, त इहो कीअं आहे? इहो कल्ह उन्हनि ख़ातिरी कराई। अॼु असांजा उहिदेदार विया हुआ, उहे मिली आया आहिनि, असां न विया हुआसीं, बाक़ी इंशाल्लाह थी वेंदो हुनजो। अच्छा, त उन्हनि छा ख़ातिरी कराई आहे? ऐं जेको आहे अञा त तव्हां मुलाक़ात खां पोइ बि बुख हड़ताल कैंप ते मौजूदु आहियो, त पोइ छा मतिलबु आहे हिन जो? हुन जेकॾहिं ख़ातिरी बि कराई आहे, तव्हांजा मुतालबा मंझी बि विया आहिनि, त पोइ बाक़ी जेको आहे बुख हड़ताल कैंप जो छा मक़सदु आहे? मुतालबा अञा मञा न आहिनि। हुन ॻाल्हायो आहे एसी साहिब सां, जेके नुमाइंदा आहिनि एडमिनिस्ट्रा, उन्हनि चयो आहे मां असां वञी करे मसइला हल कराईंदासीं, पर हिन महिल ताईं अञा असांखे को न मिलियो आहे रिस्पॉन्स। जॾहिं मिलियो त असां हे कैंप ख़तमु कंदा। भाऊ जिन कुझु ॾींहं पहिरियां पंहिंजे मुतालबनि जे मंशा लाइ पाण साड़ण जो ऐलान बि कयो हुयो, त भाऊ तव्हां पाण साड़ण जो ऐलान बि कयो हुयो, पोइ तव्हां त जेरा वेठा आहियो? माना पंहिंजे टाइम सां पुॼंदा आहियूं, पंहिंजे टाइम सां वेंदा आहियूं। 2018 खां 20 ताईं असांखे न डिफरेंस मिलिया आहिनि, न वाधू पघार मिलियूं आहिनि, न को पघारूं मिलियूं आहिनि। जेको आहे इन जे करे असां अचूं था, इन करे जेको आहे बच्चा असांजा बुख ते आहिनि, ऐं अचूं बि था त असांजे लाइ वॾो मसइलो बि आहे। जीअं ड्यूटी ते बि नथा अचूं त माना जेको आहे असांजूं हाज़िरियूं बि कोन थी मिसण लॻनि। जेको आहे त उहा तव्हां देरि कई आहे। जेको आहे पोइ इन जे करे असां पंहिंजो कयोसीं बुख हड़ताल में जेका पंहिंजी साड़ियुनि जी मां संगत खे न ॿुधायो, त मां मुंहिंजी पंहिंजी ख़ुशीअ मां बसि साड़ियूं, त इन को न हिन दुनिया में हूंदासीं, न को दुख ॾिसंदासीं। असांखे पंहिंजो हक़ु मिलंदो, असांजा बच्चा बि सुखिया रहंदा, ऐं पंहिंजे लाइ बि उहा सभिनि भाउरनि लाइ बि माना सुठी ॻाल्हि थींदी। मतिलबु इहो त तव्हां पाण सां जो बाज़ाब्ता ऐलान न कयो, ईअं मतिलबु संगत सां ॾुख वंडियो हुयो? हा, ॾुख में ॻाल्हि। अच्छा, तव्हां ख़ैरपुर खां ईंदा आहियो? जी ख़ैरपुर खां। छा तव्हांजी डेज़िनेशन आहे? मुंहिंजी साईं जेका मां फार्मिंग जो ड्राइवर आहियां। हिते ड्राइवर आहियो? जी। पोइ तव्हां ख़ैरपुर खां रोज़ हिते न ईंदा आहियो? मां त हिते सदा ईंदो आहियां, मूंखे त तव्हां कॾहिं नज़र न आया आहियो हिते ड्यूटी? साईं गाॾी पाणी वारी आहे ई कोन, तंहिंखां पोइ असां वरी जेको आहे गंद वारे ट्रैक्टर जेको आहे उन सां गॾिजी कमु कंदा आहियूं, ड्राइवरी कंदा आहियूं। अच्छा। हा, अचूं बि तॾहिं बि असां जेको आहे माना पंहिंजो हक़ु कोन थो मिले, तॾहिं बि असां पंहिंजी ड्यूटी ते अचूं था। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।